सूरत नूह। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इन्ना अरसलना नूहन इला कौमिही अन अंज़िर कौमक मिन क़ब्ल अन यअतियहुम अज़ाबुन अलीम। قال يا قوم إني لكم نذير مبين أن اعبدوا الله واتقوه وأطيعون يغفر لكم من ذنوبكم ويؤخركم إلى أجل مسمى إن أجل الله إذا جاء لا يؤخر لو كنتم تعلمون। अल्लाह बाज़ारे महरबान जे नाले सां शुरू। बेशक असां नूह खे संस क़ौम ॾांहुं मोकिलियो त पंहिंजी क़ौम खे उन्हनि वटि ॾुखो ईंदड़ अज़ाब जे पहुचण खां अॻु में डेॼार चयाई त ए मुंहिंजी क़ौम, बेशक आऊं अव्हां लाइ पधरो डेॼारींदड़ आहियां त अल्लाह जी इबादत करियो ऐं खांवस ॾिजो ऐं मुंहिंजो चयो मञो त अव्हां जा गुनाह अव्हां खे बख़्शे ऐं अव्हां खे ठहरायल वक़्त ताईं ढर ॾे। बेशक अल्लाह जो ठहरायल वक़्तु ईंदो कॾहिं उन खे ढर न ॾिबी जेकॾहिं ॼाणंदा आहियो। قال رب إني دعوت قومي ليلا ونهارا فلم يزدهم دعائي إلا فرارا وإني كلما دعوتهم لتغفر لهم جعلوا أصابعهم في آذانهم واستغشوا ثيابهم وأصروا واستكبروا استكبارا ثم إني دعوتهم جهارا ثم إني أعلنت لهم وأسررت لهم إسرارا فقلت استغفروا ربكم إنه كان غفارا يرسل السماء عليكم مدرارا ويمددكم بأموال وبنين ويجعل لكم جنات ويجعل لكم أنهارا ما لكم لا ترجون لله وقارا وقد خلقكم أطوارا ألم تروا كيف خلق الله 7 سماوات طباقا وجعل القمر فيهن نورا وجعل الشمس سراجا والله أنبتكم من الأرض نباتا ثم يعيدكم فيها ويخرجكم إخراجا والله جعل لكم الأرض بساطا لتسلكوا منها سبلا فجاجا नूह चयो त मुंहिंजा पालनहार, बेशक आऊं पंहिंजी क़ौम खे राति ऐं ॾींहुं सॾींदो रहियसि, पोइ मुंहिंजे सॾण संदन हक़ में भॼण खां सवाइ ॿियो की न वधायो। ऐं बेशक मूं जॾहिं बि उन्हनि खे सॼो त तूं उन्हनि खे बख़्शी त
तॾहिं पंहिंजूं आङुरियूं पंहिंजनि कननि में विधाऊं ऐं पंहिंजा कपिड़ा पाण ते वेढ़ियाऊं ऐं कुफर ते क़ाइम रहिया ऐं तमामु घणूं हठ कयाऊं। वरी बेशक मूं उन्हनि खे ॾाढियां सॼो, वरी बेशक मूं उन्हनि खे ज़ाहिर ज़हूर चयो ऐं उन्हनि खे ॻुझी तरह बि चयुमि। पोइ चयुमि त पंहिंजे पालणहार खां बख़्शिश घुरो, छो त उहो बख़्शणहार आहे। त घणो वसंदड़ मींहुं अव्हां ते लॻोलॻ वसाए ऐं अव्हां खे माल ऐं पुट घणा ॾे ऐं अव्हां खे बाग़ ॾे ऐं अव्हां खे नहरूं बणाए ॾे। अव्हां खे छा थियो आहे जो अल्लाह जी वॾाई जो वेसा नथा रखो, हालांकि अव्हां खे क़िस्मनि क़िस्मनि में बणायाई। न ॾिसंदा आहियो छा त अल्लाह कीअं सतनि आसमाननि खे तबक़ा तबक़ा बणायो ऐं उन्हनि में चंड खे रोशन कयाई ऐं सिज खे चमकंदड़ ॾियो कयाई, ऐं अल्लाह अव्हां खे ज़मीन मंझां हिकिड़े ॼमाइण तरह ॼमायो, वरी अव्हां खे ज़मीन में मोटाए नींदो ऐं वरी अव्हां खे पूरी तरह ॿाहिरि कढंदो, ऐं अल्लाह अव्हां लाइ ज़मीन खे विछाणो बणायो त उन में वेकिरियुनि वाटुनि सां हलो। قال نوح رب إنهم عصوني واتبعوا من لم يزده ماله وولده إلا خسارا ومكروا مكرا كبارا وقالوا لا تذرن آلهتكم ولا تذرن ودا ولا سواعا ولا يغوث ويعوق ونسرا وقد أضلوا كثيرا ولا تزد الظالمين إلا ضلالا। नूह चयो त मुंहिंजा पालणहार, बेशक उन्हनि मुंहिंजो चयो न मञियो ऐं उन्हनि जे पोयां लॻा जिन जे हक़ में संदन माल ऐं संदन औलाद छीए खां सवाइ ॿियो की न वधायो, ऐं उन्हनि तमामु वॾो फ़िरेब पखेड़ियो ऐं चयाऊं त पंहिंजनि बुतनि खे कॾहिं न छॾियो, ऐं न की वद ऐं न की सवा ऐं न की यगूस ऐं यऊक ऐं नसर खे छॾियो, ऐं बेशक घणनि खे गुमराह कयाऊं, ऐं ऐ अल्लाह ज़ालिमनि खे गुमराहीअ खां सवाइ ॿियो की वधीक न ॾे। مما خطيئاتهم أغرقوا فأدخلوا نارا فلم يجدوا لهم من دون الله أنصارا وقال نوح رب لا تذر على الأرض من الكافرين ديارا إنك إن تذرهم يضلوا عبادك ولا يلدوا إلا فاجرا كفارا رب اغفر لي ولوالدي ولمن دخل بيتي مؤمنا وللمؤمنين والمؤمنات ولا تزد الظالمين إلا تبارا। उन्हनि खे संदन गुनाहनि जे सबबु करे ॿोड़ियो वियो, वरी उन्हनि खे बाहि में दाख़िल कयो वियो, पोइ अल्लाह खां सवाइ ॿियो को पाण लाइ मददगार न रधाऊं। ऐं नूह चयो त मुंहिंजा पालणहार, काफ़रनि मां को ज़मीन ते रहंदड़ न छॾ, बेशक तूं जेकॾहिं उन्हनि खे छॾींदे त तुंहिंजनि ॿाननि खे गुमराह कंदा ऐं उहे बदकार मुनकर खां सवाइ ॿियो न ॼणींदा। ऐं मुंहिंजा पालणहार, मूंखे ऐं मुंहिंजे माउ पीउ खे बख़्श, ऐं जेको मुंहिंजे घर में मोमिन थी अचे तंहिंखे, ऐं सभई मोमिननि ऐं मोमिन्याणियुनि खे बख़्श, ऐं ज़ालिमनि खे हलाकीअ खां सवाइ ॿियो की वधीक न ॾे।